औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हिन वीडियो में असी क्लास 6 जी समाजी अभ्यास जे पहिरें यूनिट जे ॿिए बाब जो नालो इंसानी ज़िंदगी जी शुरूआत आहे खे पढ़ंदासीं। इंसानी ज़िंदगीअ जी इब्तिदा बाबति हिकु त असांखे क़ुरान पाक मां ॼाण मिले थी ऐं ॿियो इर्तिक़ा जे नज़रिए ॿुधायो वियो आहे। हाणे इंसानी तख़लीक़ बाबति हक़ीक़त अल्लाह ताला हिन सॼी काइनात जो ख़लकींदड़ आहे। अल्लाह ताला आदम ऐं संदसि जीवन साथी हवा खे मिटीअ मां पैदा कयो। इंसान खे अल्लाह ताला हिन ज़मीन ते पंहिंजो नाइब करे मोकिलियो आहे। उन बाबति अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फ़रमाए थो, तर्जुमो ऐं उहो वक़्तु यादि कर जॾहिं तुंहिंजे पालींदड़ मलाइकनि खे चयो त बेशक आउं ज़मीन में हिकु नाइब पैदा करण वारो आहियां। सूरतुल बक़रा जी 3 आयत में इहो ॾिनल आहे। पोइ हिकु ॿी जाइ ते अल्लाह ताला फ़रमाए थो, तर्जुमो ऐं बेशक असां इंसान खे चीकी मिटीअ मां जेका कारी ऐं सड़ियल हुई पैदा कयो। इहो सूरतुल हिजरा जी 6 आयत में ॾिनल आहे। पोइ आदम ऐं हवा खे झझो औलाद थियो जेको धरती जे ॻोल्हे ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आबाद थियो। अहिड़ी रीति दुनिया में इंसानी ज़िंदगी जी शुरूआत थी। हाणे आहे इर्तिक़ा वारो नज़रियो। चार्ल्स डार्विन इल्म तबैयात जो माहिर हो जेको फितरत जे अभ्यास में मशगूल रहंदो हो। संदसि तालुक़ अंग्रेज़ क़ौम सां हो। हिन 5 सालनि ताईं दुनिया घुमी फितरत खे ॾिठो ऐं जांचियो। ॿूटनि ऐं जानवरनि जो अभ्यास कंदे हिन खे उन्हनि में तफ़ावत जी केतिरी अञाणनि जी ख़बर पई। पंहिंजी खोजना जे नतीजे में हासिलु कयल ख़्याल ऐं मालूमात हिन हिकु किताब जिन्सुनि जे क़िस्मनि जी शुरूआत में ॾिनी जेको 1859 ईस्वी में शाया थियो। इर्तिक़ा जे नज़रिए जो मरकज़ी ख़्यालु उहो आहे त जानवरनि जा जुदा जुदा क़िस्म जेके अॼु असां ॾिसूं था उहे इब्तिदाई ज़िंदगीअ जी निहायत सादियुनि शिकिलुनि ऐं सूरतुनि मां उसिरिया ऐं वधिया विया आहिनि। उहो अमल 3 बिलियन साल अॻु शुरू थियो ऐं लगातार तरक़ी पज़ीर आहे। असांजी धरती 4.5 बिलियन साल पुराणी आहे। इर्तिक़ा जे नज़रिए ॿुधाए थो त इर्तिक़ा फितरी चूंड वसीले थिए थी जंहिंजा अहम नुक़्ता हेठि ॾिजनि था। कंहिं बि जिन्स या मुनफ़रिद रुकन मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी तब्दीली जे वसी दायरे खे ज़ाहिर कनि था। उहे तब्दीलियूं हिननि जी जींस कीमियाई जुज़नि जूं मुरूसी हुजण जे फ़र्क़ सबबि ज़ाहिर थींदियूं आहिनि। उहे मुनफ़रिद जिन्सूं ॿूटनि ऐं जानवरनि जूं जेके माहौल सां मुताबिक़त रखंदियूं ईंदियूं से ज़िंदा रहंदियूं ऐं पंहिंजे पैदा करण वारे सघ ऐं अमल खे बि जारी रखी सघंदियूं। उन्हनि जिन्सुनि या क़िस्मनि खे कामयाब बणाईंदड़ जीन्स वरी उन्हनि जी ईंदड़ नस्लनि ऐं जिन्सनि ॾांहुं मुंतक़िल थींदा। उहे फ़र्द या जिन्सूं जेके माहौल सां ठहकी नथियूं हलनि उहे न घणो अरसो ज़िंदा रही सघंदियूं ऐं न पैदाइशी अमल खे बरक़रार रखी सघंदियूं, जंहिंजो मतिलबु उहो थियो त ईंदड़ नस्लुनि ताईं उन्हनि जीन्स जो मुंतक़िल थियणु मुमकिन आहे। हिकु जिन्स तरक़ीअ जा सिलसिलेवार ॾाका घुर्बल वक़्त ते चढ़ंदी रहे थी, यानी इर्तिक़ा जी मंज़िलूं आहिस्ते आहिस्ते तय कंदी रहे थी। हाणे इंसान जो इर्तिक़ाई सिरिश्तो। इंसानी इर्तिक़ाई सिरिश्तो हिकु तवील अरसे ते बदिलाए जेको 6 मिलियन साल अॻु यानी 60 लख साल अॻु शुरू थियो। साइंसी शब्दनि मां ख़बर पवे थी त इंसान पंहिंजे बांदर जहिड़े नबनि ॾाॾनि जी इर्तिक़ाई सूरत आहे। साइंसदाननि जो चवणु आहे त इंसान ऐं बांदरनि जा वॾा साॻिया आहिनि जेके 6 खां 8 मिलियन साल अॻु रहंदा हुआ। ॿिनि पेरनि ते हलण वारी नुमाया इब्तिदाई इंसानी ख़ासियत 4 मिलियन या 40 लख साल खां हलंदी आई। ॿियूं अहम इंसानी ख़ासियतूं जहिड़ो वॾो ऐं ॻूढ़ो दिमाग़, औज़ार ठाहिण जी सलाहियत ऐं ॿोली जी इजाद एतिरा क़दीम न आहिनि। फ़न ऐं सक़ाफ़त खे शुरू थिए त फ़क़ति 1 लख साल थिया आहिनि। साइंसदाननि जो चवणु आहे त इब्तिदाई इंसानी इर्तिक़ा अफ्रीका खंड में थी जितां लॻभॻि 2 मिलियन खां 1.8 मिलियन साल अॻु इंसान जा उहे वॾड़ा अफ्रीका मां हिजरत करे एशिया खंड में आया। 1 मिलियन खां 1.5 मिलियन साल अॻु उहे यूरोप में दाख़िल थिया। 60,000 साल अॻु उहे ऑस्ट्रेलिया आया ऐं 30,000 साल अॻु अमेरिका पहुता। हाणे ऑस्ट्रेलोपिथेक्स खां अॼुकल्ह जे इंसाननि ताईं। पहिरियां हुआ ऑस्ट्रेलोपिथेक्स जंहिं ड्रैग हुई 1.10 मीटर ऐं वज़न 40 ग्राम ऐं इहे सिधो हलंदा हुआ। पोइ होमो हेबिलिस ड्रैग 1.59 मीटर वज़न 50 किलोग्राम इब्तिदाई औज़ार शयूं वग़ैरह इस्तेमालु कयूं। पोइ आहे इहे ॻाल्हाईंदा हुआ।
होमो इरेक्टस ड्रैग हुई 1.60 मीटर, वज़न हुयो 60 किलोग्राम। उन्हनि भाउ ॻोल्हे लधी टोलनि में शिकार कंदा हुआ। पोइ आहे होमो नेंडरथाल, ड्रैग हुई 1.56 मीटर, वज़न हुयो 80 किलोग्राम। उहे पहिरियां दफ़नाईंदड़ हुआ, ख़ासि औज़ार कुतुब आणींदा हुआ। पोइ आहे होमो सेपियंस, ड्रैग 1.70 मीटर, वज़न 70 किलोग्राम। 5 मिसाल हुआ, हॾनि ऐं सिंगनि मां औज़ार इस्तेमालु कंदा हुआ ठहियल। जेके ऑस्ट्रेलियोपिथेक्स हुआ 1 खां 5 मिलियन साल अॻु हुआ, ऐं होमो हेबिलिस 1.6 खां 2.2 मिलियन साल अॻु आहे। होमो इरेक्टस उहा 0.4 खां 2 मिलियन साल अॻु आहे। नेंडरथाल 2 लखनि खां 3 लख साल अॻु आहे। ऐं होमो सेपियंस 130,000 साल अॻु आहे। हाणे ऑस्ट्रेलोपिथेक्स खे ॾखणा बंदर बि चइबो आहे, होमो हेबिलिस खे दस्ती इंसान बि चइबो आहे, होमो इरेक्टस खे उभो हलंदड़ इंसान बि चइबो आहे, नेंडरथाल खे अॻाटो सियाणो इंसान चइबो आहे, ऐं होमो सेपियंस खे जदीद ऐं ॾाहो इंसान चइबो आहे। पोइ आहे अॻाटे ज़माने जी इंसान जी ज़िंदगी। अॻूणे ज़माने में इंसान जी ज़िंदगी ॾाढी कठिन ऐं सख़्तु हूंदी हुई। त जो ज़मानो जंग में रहंदा हुआ, रहण लाइ हुननि वटि घर घाट कोन हो, हू वणनि ते वेही ज़िंदगी गुज़ारींदा हुआ या ॿूटनि पोयां लिकी पनाह वठंदा हुआ। पर उन ज़रिए हू पाण खे जंगली जानवर मींहनि गर्मीअ सर्दीअ खां बचाए कीन सघंदा हुआ। जानवर पोइ गारनि में रहण लॻा। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो तीअं तीअं हू पंहिंजे बचाव लाइ कुझु न कुझु कंदा रहिया। हिननि वणनि जे पतनि ऐं जानवरनि जी खलुनि सां पंहिंजे जिस्म खे ढकणु शुरू कयो, ऐं अहिड़ी रीति हू सख़्तु गर्मीअ ऐं थधि खां बचाव में रहिया। हिननि खे खाइण लाइ खाधे खुराक ऐं रहण लाइ छित जी ज़रूरत हुई। शुरूआति में हिननि वणनि जे मेवनि ऐं ॿूटनि जी पारुनि खे खाधे तौरु कुतुब आंदो। बाद में हिननि लाइ खाधे लाइ नंढनि वॾनि जानवरनि जो शिकार करणु शुरू कयो। हू ख़ाली हथनि सां वॾो जानवर खे मारे न सघंदा हुआ, तंहिं करे हुननि तेज़ धार वारनि पथरनि खे ॻोल्हे लधो, उन्हनि सां जानवरनि जो शिकार करणु शुरू कयो। इब्तिदाई दौर जे इंसान सभ खां पहिरियां पथर जा औज़ार कुतुब आंदा। वक़्तु गुज़रण सां उन्हनि पथरनि जे औज़ारनि खे घणो बहितर बणायो। उन ज़माने खे पथरनि जो दौर या स्टोन छॾिजे थो। चवंदा आहिनि त इंसानी ज़िंदगी में वॾी तब्दीली अटिकल 10,000 साल अॻु उन वक़्तु आई हुई जॾहिं हिननि पोखी राही करे फसल उपाइण ऐं जानवरनि खे पालणु शुरू कयो। हाणे माण्हुनि खे खाध खुराक ऐं शिकार लाइ हिते होते वञिणो न पए पियो। हू हिकु हंधि रहण लॻा। ज़राअत जी तरक़ी सां तहज़ीब जी शुरूआत थी, ऐं इल्मुल इंसान यानी माज़ी हाल जे इंसाननि जो अभ्यास आहे। उहे शख़्स जेके इल्मुल इंसान या इल्मुल बशर जो अभ्यास कनि था, तन खे एंथ्रोपोलॉजिस्ट चइबो आहे।